बिल्कुल हैदराबाद में भी बिजली जी अण ऐलानियल लोड शेडिंग शहरनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिकिड़े पासे लॉकडाउन वारी सूरत हाल आहे त ॿिए पासे रमज़ान जो बाबरकत ऐं भलारो महीनो बि शुरू थी वियो आहे ऐं उन में रोज़ायता बि घरनि में आहिनि त उहे माण्हू बि घरनि में वेठा आहिनि जेके लॉकडाउन सबबि घरनि खां ॿाहिरि नथा निकिरनि। इन सूरत हाल में हुकूमत इहो फ़ैसिलो कयो हो त कंहिं बि सूरत में बिजली जी लोड शेडिंग न कई वेंदी, जॾहिं त हेस्को पारां इहो ऐलान कयो वियो त 4 खां 6 कलाक जेको आहे बिजली जी लोड शेडिंग कई वेंदी। पर बदकिस्मती सां हिन वक़्तु जेको आहे हैदराबाद शहर ऐं उन जे भरपासे में 8 कलाक खां 12 कलाक जेको आहे बिजली ग़ाइबु रहे थी, जंहिं सबबि लॉकडाउन में पंहिंजनि घरनि में जेको आहे महदूद थियल शहरी त परेशान आहिनि ई आहिनि, पर रोज़ायता तमामु घणो परेशान आहिनि बिजली जे न हुजण जे करे। हिन शदीद गर्मी में शहरी जेको आहे पंहिंजे ॿारनि बचनि सां गॾु अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि, छो जो लॉकडाउन दौरान ही शहरी जेको आहे पंहिंजे घरनि मां ॿाहिरि बि नथा निकिरी सघनि, थलनि ते बि नथा वेही सघनि ऐं अहिड़ी सूरत हाल में रोज़ जी हालत में उहे शहरी घरनि में रहण ते मजबूर आहिनि। त तमामु घणी ख़तरनाक सूरत हाल थींदी पई वञे ऐं शहरीनि जेको आहे मुसलसल एहतजाज बि करणु चाहिनि था, पर लॉकडाउन ऐं सख़्तियुनि जे करे उहे एहतजाज बि नथा करे सघनि। शहरीनि जो चवणु आहे त हुकूमत खे हेस्को खे ऐं ख़ासि तौर ते कैप्टन वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब खे जेको आहे सोचणु घुरिजे, उनखे इन ॻाल्हि ॾांहुं जेको आहे ध्यानु ॾियणु घुरिजे त हिन सूरत हाल में हिकिड़े पासे लॉकडाउन आहे त ॿिए पासे वरी रमज़ान जो बाबरकत भलारो महीनो हली रहियो आहे ऐं माण्हू रोज़ा रखी रहिया आहिनि, घरनि में इबादतूं कनि पिया। उन दौरान अगरि बिजली जी फरहमी बंदि थी वई त केतिरी तकलीफ़ हूंदी, केतिरी परेशानी हूंदी। शहरीनि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जेका आहे हीअ ऐलानियल हुजे या वरी अण ऐलानियल लोड शेडिंग हुजे, उन जो ख़ात्मो आंदो वञे त जीअं रमज़ान जो बाबरकत महीने में हू रोज़ा बि सही नमूने सां रखी सघनि ऐं लॉकडाउन ते बि अमल करे सघनि। जी।